परे जी नज़र जेका आहे नौकरियूं रोज़गार शहर उहे पंहिंजी नज़र पए कान थी। पोइ पाण -3 4 वारी अखि पंहिंजी विजन थी वेंदी, अहिड़ो -2 वारो वेझो ॾिसी वेंदो आहे, परे थोरो घणो ॾिसंदो आहे। तंहिंजे करे हिन क़ौम खे तब्दील तव्हीं कंदो जेके शहरनि में रहो था माण्हू। ॻोठनि जा माण्हू पंहिंजे जियापे में झलियल आहिनि। पाणी जो वारो बंदि थी वियो, धाड़ेल अची वियो, वॾेरे बेगर वरिती, उन वीचारे उहो तव्हां खां वधीक महिनती आहे, तव्हां खां वधीक सचो आहे, पर उनखे गस जी ख़बर कान थी पए। उहो वॾेरनि जे पीड़ा में आहे। गस तव्हांखे ॻोल्हणो आहे। शहर जे मिडिल क्लास जे माण्हू, लोअर मिडिल क्लास ऐं मिडिल क्लास, उहे जे लातालुक रहंदव ऐं भरिसां रेली पई मटंदी छित था वेठा ॾिसंदव ऐं तव्हां घर मां निकिरी उन रेलीअ में शरीक कोन थींदव। असीं तव्हांखे असांजे ॻोठ में मायूं हिक ॿिए सां वठंदियूं आहिनि, पोइ चवंदा आहिनि बादशाह पीर जो कसम आहे। ठीकु आहे, त तव्हांखे बादशाह पीर जो कसम आई, असांजी कासमावाल में रैली मची वञो, तव्हां घणा लियाओ, हथ मथे खणी ॿुधायो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आफ्ताब साहब जो हथ मथे कोन्हे। ठीकु आहे, त हाणे ॾिसो ही 30 35 40 माण्हू वेठा आहियूं, हुन में 14 माण्हुनि जा हथ आहिनि। हिननि रस्तनि तां पियो रैली लंघी। छो बाबा ही सियासी माण्हू असांजो छा वञे, भले लॻा। हाणे जहिड़ो को सियासी माण्हू इन जदोजहद में लॻा पिया आहिनि, त सियासी माण्हू को कादर राठे ऐं आलम शाह ऐं गोलसन कीराने जी बनी ते कब्ज़ो थियो आहे, उन लाइ पियो जुलूस कढी विया, या अशरफ लाखे ऐं अबरार अबड़े खे जे पुट खे स्कूल में दाख़िला कंदे मिली बीकन लाइ लाइ अहिड़ी रैली कढी, पंधु निकिता हुआ, गाॾी काथे खां फिरी 15 किलोमीटर ते कमु कयूं कहते पे सिंध जे मसइलनि लाइ, सिंध जे विरहाङे जे ख़िलाफ़। कराची में को आलम शाह ऐं कादर राठे ऐं अनवर ऐं आरब ऐं अशरफ ऐं मंसूर ऐं अल्ताफ़ राव हुजे, इन्हनि खे ॿारनि खे हींअर कराची में दाख़िला कोन खपे, कुसजनि हिन जा माइट कोन पिया, कुसजनि पिया, उहे सिंधी त आहिनि न, असांजा भाउर आहिनि न। जॾहिं ॿिटो निज़ाम न ठहंदो त DC ऐं कमिशनर पाण मां को थींदो या पाण जो चऊं पिया कमिशनरी निज़ाम बहाल कयो, कमिशनर त वरी वॾनि माण्हुनि जा पुट थींदा। पोइ उन्हनि लाइ पाण छो पिया चऊं, छाकाणि पाण चवंदा न सिंध हिकिड़ी वहदत हुअणु खपे। असीं त इहो सोचियो कोन था त कमिशनर बि हू थींदा, माल बि उन्हनि खे मिलंदा, EDO बि थींदा, DCO बि थींदा, SSPs बि थींदा। असीं चवंदा भले उहो ई थियनि, वतन त असांजो हूंदो न, उनजी इंटेग्रिटी बरक़रार रहंदी न। त तव्हां जेको लातइल्की आहे धूड़ जी पाण असांजो छा वञे। ऐं लॉ कॉलेज में पढ़ाईंदो आहियां, पहिरियों ॾींहुं जेको क्लास वठंदो आहियां न, जॾहिं नई बैच ईंदी आहे, घणो करे आउं पढ़ाईंदो आहियां कॉन्स्टिट्यूशनल लॉ या ज्यूरिस्प्रूडेंस। पहिरियों क्लास जेको वठंदो आहे, 150 200 ॼणा वेठा हूंदा आहिनि, 100 सवा 100 छोकिरा, 30 40 छोकिरियूं। पहिरें ॾींहुं आउं चवंदो आहियां त तव्हांखे माइटनि सॼी ज़िंदगी ॿुधायो आहे त पराए मामले में टंग न अड़ायो। अॼु तव्हांजो इहो उस्ताद अयाज़ लतीफ़ पली जो तव्हां वटि अर्ज़ु खणी आयो आहे त हर पराए मामले में टंग अड़ायो। पुछंदा आहिनि तव्हां मां केरु मुतफ़िक़ आहे, पोइ कुझु मुतफ़िक़ थींदा आहिनि पहिरीं क्लास में, ॿिया वरी आस्ते आस्ते थींदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि त वकील जेकॾहिं आयो तव्हीं, सर डॉक्टर हुजे ऐं डॉक्टर जे साम्हूं हिकिड़ो माण्हू उल्टी वेठो करे फतके वेठो, उहो चए मुंहिंजो छा वञे, जॾहिं अस्पताल ईंदो पोइ ॾिसंदुसि। अड़े बाबा जेॾी महिल तूं रस्ते तां मटी पियो, ओॾी महिल तूं डॉक्टर आहीं, ओॾी महिल तुंहिंजी MBBS थियल आहे न, या MBBS जो इल्मु तोते तॾहिं लहंदो आहे जॾहिं तूं वञी OPD में वेंदो ई, घस मां लंघी पियो, ओॾी महिल तुंहिंजे साम्हूं माण्हू फतके पियो ऐं तूं चई त मुंहिंजी ईंदा वकील हुजे, उनजे पाड़े में हिकिड़े माण्हू जे प्लाट ते कब्ज़ो थी वञे, या गटर जे ढक में ॿार किरी पए, या कंहिं सीमेंट फैक्ट्री जो या कंहिं ॿी इंडस्ट्री जो धुओं निकिरे, सॼे पाड़े में माण्हू कैंसर जी बीमारी ऐं बीमारियूं फैलाए, ऐं हू चवे त जॾहिं माण्हू मूं वटि ऑफिस ईंदा ऐं फी ॾींदा पोइ केस दाख़िल कंदुसि। उहो इंसान त कोन थियो, उहो त उहो हिकिड़ी अहिड़ी मशीन थियो जंहिंखे बटण दॿाइबो आहे, TV पाण न हलाईंदो कोन हलंदी, रिमोट सां बटण दॿाईंदासीं हलंदी। पोइ वकील डॉक्टर इंजीनियर बि ईअं थिया, पुलिस वारो बि ईअं थियो। पुलिस वारे खे चऊं बाबा ईअं चयां ड्यूटी, साम्हूं माण्हू क़तल थींदो हुजे, चए आउं ड्यूटी ते कोन्हे आहीं, ड्यूटी त फारिग थी घर पियो वञा। बाबा घर वञी पियो पर माण्हू त मरे पियो न। ॾिसंदा आहियो रेंजर्स जे साम्हूं पुलिस जे साम्हूं माण्हू क़तल पिया थींदा आहिनि, उहो पंहिंजा गाॾी वटि हमको हुकुम नहीं है, तव्हांखे खणी पंहिंजे SHO जो पंहिंजे ऑफिसर जो हुकुम कोन्हे, तव्हां इंसान वियो, मुस्लमान वियो, पाकिस्तान जा शहरी वियो, तव्हांजे साम्हूं माण्हू पियो मरे ऐं तव्हां चवंदा हुकुम कोन्हे। जीअं 22 मई ते असांखे मारियो पिए, 22 मई ते गोलियूं पियूं असांखे, असां सिंध जे वहदत लाइ बीठा हुआसीं, अधी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी खे गोलियूं पियूं लॻियूं, ऐं वेठो हुउसि विच ते, असांजे मथां गोलियूं पियूं हलियूं, असांजो घेरो पुलिस वारा चौधारी बीठा हुआ। उन्हनि पुलिस वारनि छा पियो कयो, हा पुलिस वारनि मोबाइल में हिकिड़ो फायर कोन थियो, हिकिड़ो सिपाही हो पठाणो, उन फायर कया पई, जेका आदि ग़ज़ाला बतूल सिद्दीकी हथियार वठी फायर करण जी कोशिशि कई। ॿिया वेठा वैगुनि में वैनुनि में
हिकु लाश विझी अस्पताल में मोकिलिया, नाटक वेठा, फायर ई कोन थी कई, असांखे राइफल ॾियनि असीं वञी विढ़ूं आहे। त लातलकी ख़तमु कयो। ऐं आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां त तव्हांजो वतन आहे त तव्हांजो रोज़गार अथव, तव्हांजी तालीम अथव, ऐं तव्हांजो वतन न आहे, CSS कयो, 90% खणो, टॉफल कयो, GRE कयो, USMLE करे USA हलिया वञो, जेको वणे सो वञे, IELTS कयो, छा बि कयो, CSS क्वालिफाई कयो, CSS क्वालिफाई करे पोइ तव्हांखे भला पुलिस ऑफिसर हुजो, पोइ CSS ऑफिसर हुजो, पोइ तव्हांखे मोकिले ॾींदा टपाल खाते में। पोइ इहो ख़बर अथव पोस्टल सर्विस बि हूंदी आहे, पोस्ट मास्टर जनरल फलाणो वेठा हुजो लाहौर या फैसलाबाद में ठपा वेठा हणो लिफ़ाफ़नि ते, हुजो CSS ऑफिसर। ऐं जे तव्हांखे वरी ठीकु आहे पुलिस खातो मिली वञे, CSS ऑफिसर खे पुलिस खातो करे तव्हांखे मोकिले ॾींदा अज़ीज़ाबाद में, पहिरें ॾींहुं या दहशतगर्दनि जा एजेंट थियो या तव्हांखे गोली हणी मारे ॾींदी। तंहिं करे वतन न हूंदो छा कंदव? तव्हांजे क़ौम वटि इख़्तियार न आहिनि कहिड़ियूं बि डिग्री, अमेरिका मसलन करियो टॉफल ऐं GRE IELTS, तव्हांखे वीज़ा ई न ॾियनि त पोइ MQM जे चिठी ते वीज़ा मिलनि, तव्हां वेठा गीसी कयो, तव्हांखे वीज़ा ॾींदा ई कोन, भले केॾा बि होशियार हुजो वीज़ा नथा ॾियनि। हलो पोइ अमेरिका वारे बरतानिया हुनखे वीज़ा ॾींदा आहिनि जंहिं वटि सियासी ताक़त हूंदी, सियासी ताक़त जे करे MQM वटि आहे। ऐं तव्हां छा बि कयो, भाई कोन्हे, कारोबार कयो, चयोसीं असीं पढ़ाई कोन, कारोबार दुकान खोलियो, हिकिड़ो भताखोर अचे, हेॾो पाॾे जहिड़ो भताखोर हुजे, सिंधी टोपी पई हुजेसि, कलाशनकोफ सां 10 बॉडीगार्ड वेठा हुजनि, पोयां लैंड क्रूज़र में या वीगो में हुननि जो ही मुछूं अची पई हुजनि, ऐं उहे लहनि चए सिंध दा सिर न ॾींदासीं, जीअं सिंध मज़ामत जी जंग शुरू थी वई, कलाशनकोफ खणी लहूं था मैदान में, ऐं उहो इहे तक़रीर करे हलियो वञे, पोयां वरी हुनजा 4 माण्हू अचनि चवनि साईं भतो त ॾिजो, 500 रुपया फ़ी दुकान रखियल आहे, 2000 रुपया फ़ी केबल वारो रखियल आहे, 5000 रुपया फ़ी डॉक्टर ऐं इंजीनियर रखियल आहिनि, बिल्डर ते ₹1,00,000 रखियल आहिनि, पोइ कहिड़ो कारोबार हलंदव? माण्हू ई अॻुवा थी वञे, तव्हांजो भताखोर खणी वञे ऐं वेठो वरी सूरमो थियो हुजे, तव्हांखे वरी ताड़ियूं वेठो वॼे, तव्हांजे साम्हूं तक़रीर अयाज़ लतीफ़ अली जो तव्हां निकिरे था तक़रीर करे, पोइ वरी अशरफ लाके साहिब खे चए गाॾी त मोड़, चौक ते वञी पकोड़ा स्टॉप ते वरी अयाज़ साहिब अशरफ साहिब वञनि, पोइ जेका कारुनि जा शोरूम उन्हनि खे चवनि तव्हांखे 2-2 हज़ार रुपया ॾियणा, पहिरीं तारीख़ भते जा, अॼु वरी 13 तारीख़ थी वई, अञा कोन भतो मोकिलियो अथव, ऐं तव्हां मां वरी को मटे, सो वरी चवनि अयाज़ साहिब हींअर लेक्चर पियो ॾिनो त मेरिट कयो, उथी खड़ा थियो, पाण वरी 2-2 हज़ार त भत वठण वियो आहे, ऐं ख़बर पए हीउ प्लाट कंहिंजो आहे, अयाज़ पली जो कब्ज़ो आहे, हिन प्लाट ते कंहिंजो कब्ज़ो आहे, अयाज़ पली मोटरसाइकिल चोरी थी वई आहे, उन मोटरसाइकिल जी ख़बर किथां वठिबी, ओ फलाणो जो हाउस आहे अयाज़ पली जो, उन हाउस ते वञिबो त 40,000 वारी मोटरसाइकिल जा 10,000 ॾेई मोटरसाइकिल खणी अचिबी, धाड़ो जेको लॻो आहे उहो फलाणा माण्हू हुननि जो पेरा खयां अथऊं, उहो फलाणे जा माण्हू उहो फलाणे हाउस ते वञिबो, उतां धाड़ेलनि जी ख़बर पवंदी, 6 लख रुपयो सोन थियो आहे, ₹1,00,000 ॾींदासीं, 2 लख जो वापसि कंदा, ऐं वेठो हुजे अयाज़ साहिब खे टोपी पई हुजे, ऐं नार आहे सिंध, जीए सिंध, जंग जारी आहे, इनकलाब अची वियो आहे, मज़ामत जे मैदान में लही आया आहियूं, सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो, पोयां वरी कमरो बंदि करे अयाज़ साहिब जो इंडियन फिल्म में भाई लोग देखते हैं, वो ॾिसो न कितने पैसे लाए हो, 3 लाख से तुमको 40,000 देने थे, खंजर खणी ठाठ हथ में रत पियो वहे, फिल्मुनि में ॾिसंदा आहियो न, अंदरि उहो भाई वेठो हुजे, ॿाहिरि सिंध जो सूरमो टोपी पाए वेठो हुजे। हाणे इन धंधे जे पोयां लॻणो अथव, अंदरि छोटा चेतन ऐं बड़ा चेतन हुननि जा भाई जेके ॾिसंदा आहियो, फ़कीर भाई, लंगड़ा भाई, लूला भाई, उहो वेठो हुजे अंदरि हाउस ते, ऐं ॿाहिरि सिंध जो सपूत हुजे, उहो जीअं कमरे में घिड़े तीअं छोटा चेतन थी वञे, ॿाहिरि निकिरे त सिंध जो सूरमो हुजे, ऐं तव्हीं वरी हुन पोयां ताड़ियूं वॼाईंदा भॼंदा वञो, आसमान से गिरा खजूर में अटका, ज़ाहिद बुर्गडी मां लही, ऐं मोलाबाग चांडे मां भतेखोर मां जान छॾाए, रिश्वत ॿिए भतेखोर जे वर चढ़ी वञो, ऐं उहो बि तव्हांखे इस्तेमालु करे ऐं प्लाटनि ते कब्ज़ा वेठो करे, पोइ तव्हांजी क़िस्मत जे ईअं लिखियलु आहे, पोइ त कुझु कोन थींदो। तंहिंजे करे जे क़िस्मत तब्दील करणी अथव त करप्ट माण्हुनि मां बि जान छॾायो, भताखोरनि मां बि जान छॾायो, कब्ज़ा माफ़िया मां बि जान छॾायो, ऐं चओ सवाल पुछो, मुंहिंजे ख़िलाफ़ु कॾहिं साबिती मिलंदव त मां करे न वेही रहो, चयो उथी जावरी साहिब उथी बीह रहे, चए अयाज़ पलिया साहिब माफ़ु कजो, फलाणो बाग़ एरम में, गुलशन मैरान में, फलाणो जेको आहे अख़्तर काटेजिस ऐं सिटीज़न कॉलोनी, फलाणे प्लाट ते तुंहिंजो कब्ज़ो आहे, ऐं मुंहं में बि दम हुअणु खपे, ऐं चवां हींअर वेही गाॾी में ई 50 माण्हू वठी था हलूं, उते मुंहिंजो कब्ज़ो आहे या कोन्हे, चवनि अयाज़ साहिब असां ॿुधो आहे त मौलाबक चांडे सां तो ऐं नवीद कमर सां ऐं ख़ुर्शीद शाह सां तो अंडरग्राउंड मीटिंग कई फलाणे ॾींहुं, ऐं हुनजा असां मोबाइल आहिनि, ऐं वरी ॾिसां मोबाइल में वाक़ई हुजे त आउं वाक़ई मीटिंग में वेठो आहियां, उहा तव्हां वटि रिकॉर्ड थी पई हुजे क्लिपिंग,
पोइ वरी मूंखे माफ़ी वठणु खपे, गीसी करणु खपे त आउं तव्हांखे कूड़ वेठो ॻाल्हायां अंदरूनी तरह। ऐं नवीद कमर ऐं ख़ुर्शीद शाह ऐं मौलावक चांडिया ऐं अमीन फ़हीम इन्हनि सां मीटिंगूं वेठो कयां। अहिड़ो 2 नंबर हुजां त मूंखे एक्सपोज़ कयो, बाक़ी इहो न त होॾां बि गॾियो वेठो आहियां होॾां बि गॾियो वेठो आहियां। न दुश्मन खे मासी वराई, केॾी महिल पंहिंजी केॾी महिल पराई, न दुश्मन खे भउ न सॼण खे आसिरो। माण्हू होॾां बि गॾाए होॾां बि गॾाए, हुनखे एक्सपोज़ कयो, हुनखे चयोसि, पॉइंट आउट कयोसि त अया साहिब मोटरसाइकिल तुंहिंजे माण्हू चोराई हुई, कार असांजी 4 साल अॻु में चोरी थी, तो वटि आई हुई, जेका जाइ हुई सा तो वटि कब्ज़े में हुई। हीउ जेको